पाकिस्तान पीपल्स पार्टी अगवान अताउल्ला जूने जो चयो आहे त पाकिस्तान पूरे पाकिस्तान समेत एने 210 ते पीपल्स पार्टी की पोजीशन तमाम घणी मज़बूत आहे ऐं हिते एने जो उम्मीदवार अलाउद्दीन जुणे जो वॾी लीड सां कामयाबी माणींदो ऐं ईंदड़ वज़ीर आज़म बिलावल भुट्टो हूंदो। अहिड़ो इज़हार हुन गुज़िरियल ॾींहुं ॻोठ मोहम्मद आलम सांद में वॾेरे महमूद सांद ऐं हबीबुल्ला सांद पारां ॾिनल आजियाणे वारी तक़रीब में ॻाल्हाईंदे कयो। हुन चयो त क़ौमी असेंबली जे तक एने 210 ऐं उन सां लाॻापियल सूबाई तकनि PS 43 ऐं PS 44 ते पीपल्स पार्टी की पोजीशन तमाम घणी मज़बूत आहे ऐं इन्हनि तकनि ते मुक़ाबिलो नज़र ई नथो अचे। हुन चयो त असां पंहिंजी इलेक्शन मुहिम दौरान सूबाई तकनि ते पीपल्स पार्टी उम्मीदवारनि पारस डेरो ऐं शाहिद खान तहीम जी भी वर्क करे रहिया आहियूं ऐं असांजी भरपूर मेहनत सां इंशाअल्लाह समूरा उम्मीदवार वॾी लीड सां कामयाबी माणींदा। हुन चयो त मटियारी ज़िले में भी पीपल्स पार्टी उम्मीदवारनि मखदूम जमील ज़मा समेत ॿियनि जी पोजीशन मज़बूत आहे, उते भी को मुक़ाबिलो नज़र न पियो अचे। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची सघे।